छो जो तव्हां गुजरातुनि खे सम्झी न आहियो सघंदा, लफ़्ज़नि जी तह ताईं पहुचण जी कोशिश ही न आहियो कंदा। भला ये ॿुधा त स्टूडियो में तू मुंहिंजे जुमिले ते रोई छो पई? बस ईअं ई तव्हांजो जुमिलो ॿुधी थोरो रिलैक्स फील कयो। त पोइ मां अहिड़ा 8-10 जुमिला ॿिया बि चवां थो। चओ चओ न, चुप छो वेठा आहियो? हाणे चवण लाइ वक़्तु ई किथे आहे? चओ चओ, छा था चवणु चाहियो? कॾहिं कॾहिं दिलि मां उथंदड़ के हिकु जुमिले खे चपनि मां आज़ाद करण खां रोकबो आहे त उहो ई जुमिलो ज़िंदगी भर जो रोग बणिजी वेंदो आहे। मां जेको कुझु तोखे चवंदुसि उहो ॿुधी सघंदी? मां तव्हां खां कुझु ॿुधण ई त चाहियो आहे। बाक शीराज वॾो खुशकिस्मत आहे जंहिं तोखे हासिल करे वरितो। मुंहिंजी शादी न थी सघी हुसैन। तव्हांखे त ख़बर हुई मां बाबा जी अकेली औलाद हुयसि। शादी का अॻु शिराज बाबा का प्रॉपर्टी जी डिमांड कई, छो जो हू लालची हो। तंहिं करे मां शादी का इनकार करे छॾियो। मुंहिंजे कुछ ही हफ़्तनि खां पोइ बाबा गुज़ारे वियो। ऐं मां इन दुनिया में बिल्कुलु अकेली रहिजी हुयसि। मां हाणे हिकु इदारे में जेको माज़ूर ॿारनि जो आहे हुनमें कमु थी करे। मां पाण खे उन्हनि ॿारनि लाइ वक़्तु करे छॾियो। पर मूं त इहो करे तसवुर बि न कयो हो त तव्हांखे मुंहिंजे बारे में सोचण लाइ इन फुर्सत मिली हूंदी। बाक मुंहिंजे हथ जूं लीकूं बंदि खिटी वांगुरु हूंदियूं जिन मां कंहिंजो गुज़र थियो ई कोन्हे। कॾहिं कॾहिं बंदि घिटीअ जे ओट में को मुसलसल कंहिंजो इंतज़ारु कंदो आहे ऐं घिटीअ में रहंदड़ खे ख़बर ई न हूंदी आहे। मूं थोरी देरि अॻु तव्हांखे चयो हो न त तव्हांखे हर ॻाल्हि थोरी देरि सां सम्झ में ईंदी आहे। तव्हांखे त अहसास ई न हो त तव्हां केतिरी शिद्दतुनि सां चाहिया विया आहियो। बाक तो त कॾहिं अहिड़े क़िस्म जो इज़हार कोन कयो हो। हर एहसास के इज़हार जी ज़रूरत न आहे हूंदी हुसैन। पर मां चर्चनि वारनि जुमलनि में सभु कुझु चई छॾियो हो। मां तुंहिंजे हर जुमिले खे चर्चो सम्झंदो हुअसि। मां त छोकिरी हुयसि न,
इज़हार तव्हां बि त करे सघिया थे। बाक मां तुंहिंजे ऐं पंहिंजे उमिरि जे फ़र्क़ जे करे इज़हार जे हिकु जुमिले खे बंदि जबनि जे क़ैद मां आज़ाद न करे सघियुसि। तव्हां फ़क़ति मुंहिंजी ज़ाहिरी बीहत खे ॾिसी करे इहो फ़ैसिलो कयो हो त तव्हां में ऐं मुंहिंजी उमिरि में 10-15 सालनि जो फ़र्क़ु हो, पर फ़र्क़ु त फ़क़ति 7 सालनि जो हो। छा 7 सालनि जो फ़र्क़ु बस? बर्थडे कार्ड्स हर साल मां तव्हांखे ॾींदी हुयसि, तंहिं करे मूंखे ख़बर हुई। तव्हां त मूंखे कॾहिं बि बर्थडे कार्ड्स न ॾिना हुआ। थी सघे थो हाणे तव्हांखे को ॿियो बि शिदतनि सां चाहींदो हुजे ऐं तव्हांखे हुनजो अहसासु ई न हुजे। बाक बाक मूंखे लॻे थो त अॼु मूंखे ईअं थो लॻे त तो खां वधीक शिदतुनि सां मूंखे कंहिं चाहियो ई न आहे।